हे मूं काफ़ी हथ धोई करे, असल में हथ वाला आहिनि, सो हथ धोई करे मूं इन करे जो सवेरे मां कुटियां पई त जेको आहे उहो ॾाढो रांदि जो वारो अक जूं काठियूं निम जा पावा डोड़ी अची ॾखण खाओ मोटी वञी मखण खाओ। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। कीअं आहियो? उम्मीद आहे त ख़ुशि हूंदव। अॼु न बल्कि कराची में केतिरनि ॾींहंनि खां मौसम एॾी ज़बरदस्त लॻी पई आहे जो बसि हल ईअं लॻे थो इझो बारिश थी, इझो बारिश थी, इझो मींहुं वसियो। बहुत बुरे लग रहे, तौबा तौबा। नंढे हूंदे यादि ईंदो आहे जॾहिं असां बेत पढ़ंदा हुआसीं, छो त मां बि गवर्नमेंट स्कूल में पढ़ी आहियां, त इहो बेत हूंदो हुयो, अचोड़े ॿारो रांदि जो वारो अक जूं काठियूं निम जा पावा डोड़ी अची ॾखण खाओ मोटी वञी मखण खाओ। जेको पीउ खे पग ॿधाए सोई माखी मखण खाए। सो जॾहिं अहिड़ो मौसम ॾिसंदा आहियूं त हाय हाय बचपन यादि आ जाता है। तो क्या नाचो में? कीअं बचपन गुज़री थो वञे न, इंसान जो ख़बर बि कोन थी पए। सो बहरहाल ज़िंदगी इसी का नाम है यारो, आप होंगे कल नहीं होंगे, कल हो न हो पर किस्सो आहे। सो बहरहाल ज़बरदस्त मां किथे तव्हांखे सेंटी पई कयां। साला ये दुख का ख़त्म नहीं होता बे। सो मिड़ई पंहिंजे बचपन जूं कुझु यादूं अची वियूं मौसम ॾिसी करे। बल्कि ॿारड़ा हूंदासीं ख़ुशी न हूंदो हुयो, बसि मस्ती में पंहिंजे गुम। हाणे हर शइ जी ख़बर पए थी, बिल जी ख़बर पए थी, किरायनि जी ख़बर पए थी, पेट्रोल जी ख़बर पए थी, माना आटा चीनी भाव इन्हनि सभिनीनि जी ख़बर पवे थी त केतिरे किलो आहिनि, छा आहिनि। सो बहरहाल एनीवे मुंहिंजो तव्हांखे ॿुधायां त मौसम ॾाढो ज़बरदस्त लॻो। अरे कहना क्या चाहते हो आहे बसि बारिश थी वञे, पर बारिश अलाए छो नथी थिए। हालांकि ईअं बि न आहे त गर्मी आहे, केॾीमहिल थिए थी केॾीमहिल न, पर राति में थोरो मौसम सुठो थो थिए। तव्हांखे ॾेखारियां मौसम कीअं थो लॻे। हे ॾिसो बादल छाए हुए हैं, कितने बादल यूं बरसता है, डर कुछ ऐसा लगता है। बहुत बुरे लग रहे, तौबा तौबा। असांजे बचपन जूं यादियूं आहिनि इहे। सो ॾिसो त कहिड़ो ज़बरदस्त मौसम आहे। बसि अलाह साईं थोरो मींहुं वसाए छॾे त छा ई ॻाल्हि आहे। सो बहरहाल चवनि था त काफ़ी जॻहनि ते बारिशूं आहिनि, पर कराची सफ़ा रण पट लॻो पियो। अगरि पवे बि थी त ईअं बूंद बहार थी पवे, माना बूंद पए थी पर उन सां गॾु बहार बहार थो थी वञे। सो एनीवे ॾाढो ज़बरदस्त मौसम आहे। मुंहिंजो तव्हांखे बि जी ॾिसो था, हीअ आहे असली गिहु जेको मूं ऑनलाइन घुरायो आहे, ऐं ॾाढी ज़बरदस्त हिन जी ख़ुशबू आहे। मजा आया। मुंहिंजो ट्राए करे ॾिसजे, छो त वरी ॻोठु हेॾां होॾां चलिजे त ख़बर अथव त कॾहिं कोई आणे ॾिए थो, कॾहिं नथो आणे ॾिए। सो इन जे करे जेको आहे हीउ मूं ऑनलाइन घुरायो आहे। ऐं एक्चुअली छा आहे जो मूं तव्हांखे ॿुधायो हुयो त सो मूंखे असली शयूं खाइण जो तव्हांखे ख़बर आहे शौक़ु आहे, बल्कि मुंहिंजी दिलि कंदी आहे त खाइजे त प्योर खाइजे। सो अॼु मां ठाहियां पई पंहिंजे लाइ कुटी। ठीकु आहे न, पंहिंजे लाइ बि ॿारनि लाइ बि ठाहींदी आहे, पर उहो केॾी महिल मूडी आहिनि, खाईंदा आहिनि, कॾहिं नथा खाइनि। माण्हू इहे सम्झनि था त मुंहिंजी फैमिली कोन्हे। अच्छा, हमको सिखा रिया है। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मुंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजा ॿार आहिनि, पर उहो मां केतिरा दफ़ा चई चुकी आहियां त उहो स्क्रीन ते अचणु न चाहींदा आहिनि। मस्त जोक मारा। पर पोइ बि साॻियो सवाल त मूंखे अजीब लॻंदी आहे ॻाल्हि। सो उहो नथा अचणु चाहिनि, सो इन जे करे उहे बि खाईंदा आहिनि। मां अकेली कोन रहंदी आहियां, मुंहिंजी पूरी फैमिली आहे, मुंहिंजा ॿार आहिनि। मुंहिंजी माशाल्लाह सां 3 न्याणियूं आहिनि, जेका हिकिड़ी ॿाहिरि रहंदी आहे, USA में रहंदी आहे, ऐं 2 मूंसां गॾु रहंदियूं आहिनि। सो ज़रूरी न आहे त उहो हर वक़्तु घर हुजनि, ज़ाहिर आहे कमकारियूं आहिनि, 100 मसला आहिनि, 100 ॻाल्हियूं आहिनि। सो ज़रूरी थोरी हूंदो आहे तव्हां, मां सम्झां थी तव्हां चाहींदा हूंदव त फैमिली बि शेयर थिए, बात तो सही है। पर हर को पंहिंजे व्लॉग में पंहिंजी फैमिली नथो ॾेखारे सघे। कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जंहिंजे करे नथा अचनि ॿार। सो इन अॼु मां कुटी थी ठाहियां, जेका सिंधी कुटी ऐं मानीअ सां ईअं गिह में भोरे खाइबी आहे न, त ॾेखारियां थी त कीअं थी ठाहियां मां। ठीकु आहे जी दोस्तो, हीअ मां ॾिसो था, हीअ मूं असली गिह हिन मां कढियो आहे।
ऐं हीअ हाणे मां सॼो हिन छो त मानी ॾाढी गरम आहे मुंहिंजे हथ न सड़ी पए सो पहिरीं गिहु विझिबो ऐं हुन खां पोइ जेको आहे तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां हैवी गिह में खाओ था या तव्हां जेको आहे घटि गिह में खाओ था। ओ माय गॉड छोटी बच्ची हो क्या ठत त थोड़ी गरम सो मां ठाहे थी वठां जेसि ताईं पोइ वरी तव्हांखे ॾेखारींदी त हिन जो छा असरु थियो आहे। फ़िलहाल मां हिनखे चूरींदसि छो त मूंखे ॿई हथनि जी ज़रूरत पवंदी सो वेट कयो जी। हे ॾिसो तव्हां हे मूं काफ़ी हथ धोई करे असल में मुंहिंजा हथ ॻाल्हा आहिनि सो हथ धोई करे मूं हिन करे जो सवेरे मां कुटियां पई त जेको आहे उहो ॾाढो गरम हुयो सो हाणे ॾिसो हे इलाही सॉफ्ट मानी मूं ठाही आहे छो जो विच में मानी जे तव्हां गिहु विझी करे ऐं तव्हां जॾहिं पेड़ो ठाहींदा आहियो न त तव्हांजी मानी सॉफ्ट थींदी आहे सो हे गरमा गरम कुटी तयारु आहे खाइण जे लाइ। जी दोस्तो ही ॾिसो मुंहिंजी कुटी तयारु आहे मां घणी हैवी मतिलबु जंहिंखे घणो गिहु खाइणो हुजे त हू काफ़ी सारो विझे पर मूंखे बसि नॉर्मली खाइणो हुयो ऐं ज़रूरी न आहे त तव्हां फिकी खाओ हीअ फिकी आहे घणा माण्हू खंडु विझंदा आहिनि ॻोठनि में या बचपन में असांखे अम्मा जेका आहे या मां बि हाणे खंडु विझी करे उनखे ईअं चूरे पोइ खाईंदी आहियां मुंहिंजी जेका नंढी धीउ आहे उनखे खंडु वारी वणंदी आहे सो मां चांहि सां थी खायां ऐं हिन करे हिनखे मूं फिको ठाहियो आहे सो तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां माखीअ सां खाओ खंड सां खाओ तव्हांजी मर्ज़ी। ये तो लेटेस्ट न्यूज़ है। पर असली गिहु जीअं चूरी जेका आहे इहे जेके कुटी बि चवंदा आहिनि इहा जेका आहे न नाश्ते में ज़रूरु खाइजे मज़ेदार हूंदी आहे ऐं चवंदा आहिनि न त के माण्हू बिस्किट खाईंदा आहिनि के टोश खाईंदा आहिनि के स्लाइस खाईंदा आहिनि मुख़्तलिफ़ मतिलबु डेज़ में अलॻि अलॻि तरीक़े सां। क्या बोला तूने नहीं पहले क्या बोला जेको तव्हांखे वणे तव्हां नाश्तो करे सघो था सो अॼु मां इहो थी ठाहियां उहे मां हर शइ खाईंदी आहियां कॾहिं स्लाइस खाईंदी आहियां कॾहिं पापो खाईंदी आहियां तव्हांखे ॾेखारींदी रहंदी आहियां त हाणे मां कुटी खाइण जो मज़ो थी वठां चांहि सां ऐं तव्हांखे वरी ॿियो कुझु ॾेखारींदसि बाद में ठीकु आहे।